पासे वाक़े अपडेट कंदा हलूं। लाड़काने जी 6हीं एडिशनल एंड सेशन जज जी अदालत में डॉक्टर नौशीन काज़मी जी जुडिशल इंक्वायरी कई वई आहे। चाणका मेडिकल कॉलेज पारां जोड़ियल फैक्ट एंड फाइंडिंग कमेटी जो सरबराह डॉक्टर सफ़दर अदालत में पेश थियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे डॉक्टर सफ़दर वाक़े बाबति कमेटी जूं रिपोर्ट्स ऐं ॿी घुर्बल ॼाण जमा कराए बयान रिकॉर्ड करायो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। लाड़काने जी 6हीं एडिशनल एंड सेशन जज जी अदालत में डॉक्टर नौशीन काज़मी जी जुडिशल इंक्वायरी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समो खां। जी रशीद। जी बिल्कुल, डॉक्टर नौशीन शाह जे जेके मामले जी इंक्वायरी आहे उहा 6 एडिशनल एंड सेशन जज जी अदालत में हलंदड़ आहे। डॉक्टर नौशीन शाह काज़मी वारे वाक़े जी जुडिशल इंक्वायरी अॾो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जो जेको फैक्ट एंड फाइंडिंग जो जेको कमेटी जो सरबराह आहे डीन डॉक्टर सफ़दर अली शेख उहो 6 एडिशनल सेशन जज जी अदालत में पेश थियो आहे ऐं उन पंहिंजी समूरी जेके रिपोर्टूं आहिनि उहे अदालत में जमा करायूं आहिनि ऐं जेको बयानु आहे उहो जेको बयानु आहे उहो बि पंहिंजो बयानु रिकॉर्ड करायो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त इहो जेकी यूनिवर्सिटी इंतिज़ाम आहे ऐं लाड़कानो पुलिस विच में जेको हॉस्टल में ईंदड़ वेंदड़ जेके माण्हुनि जा DNA सैंपल वठण जा जेके मामले हलंदड़ शितान आहे हिक वटि मर्दनि जा उहे DNA सैंपल बि हिन वक़्त ताईं कोन वठी सघिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको उहो मामिलो आहे उहा बि शितान बरक़रार आहे ऐं डॉक्टर नौशीन शाह जी जेकी जुडिशल इंक्वायरी आहे उहा हलंदड़ आहे 6 एडिशनल एंड सेशन जज वटि। जी महिरबानी मां जी आगाह करण लाइ।